मुझे दोस्तों अजीज हो जेको आयो आ सो विंदो जरूर, जेको जाओ आ सो मरंदो जरूर। मौत बरहक आ अजरी ताईं मौत जे चंबे खां को भी पंहिंजी जान छॾाए न सघियो आ, नहीं छॾाए सघंदो। जीअण जे लाइ माण्हू घटाए नथो, लख करोड़ लुटे छॾियो पर मौत खां नथा बची सघो। लोही कोट अॾायो, जबरदस्त पंहिंजे मथां पहरा ॾियारियो, पर मौत खां नथा बची सघो। उन करे अकुलमंदी दानाइप सियाणप ॾाहप इन में आ त हर नंढो वॾो मौत खे यादि करे, हर वक्त आखिरत जी तैयारी करे, हर मरी वेंदड़ चेहरे के सबक ॾींदो पियो वञे। तो जीअं हिन जहान में मूंखे जीअण जो वॾो शौक़ हुयो, पर मुझो वस न हलियो। तो जीअं हिन जहान में मूंखे मिटनि माइटनि सां वॾी मोहब्बत हुई, पर मुझो वस न हलियो। तो जीअं महलनि मारनि सां बंगलनि ऐं बागनि सां मुंहिंजी वॾी दिलि हुई लॻाओ, पर मौत मूंखां महल छॾाया। जिन मूंसां गॾु जीअण ऐं मरण जा वाइदा कया, अॼु अकेलो क़बर ॾे पियो वञा। हुयुसि त दुनिया में लखनि ऐं करोड़नि जो वारस, सखणा हथ खयो क़बर ॾे थो वञा। कॾहिं त जहाज़नि जी सवारी कयो, कॾहिं त रीगो ऐं लैंड क्रूज़र जूं सवारियूं कयूं। अॼु जनाज़े वारी डोली जनाज़े वारी खट ते पियो वञा। तो जीअं हिन जहान में मूं बि क़बर आख़िरत विसारे छॾी हुई, पर मुंहिंजो सफ़र वरी बि क़बर आख़िरत ॾे थियो। इंसान तोखे सबक ॾींदो पियो वञा, शिद्दत मुंहिंजे पुठियां तूं ईंदे। अॼु मुंहिंजो तॾो विछाइबो, सुभाणे तुंहिंजो तॾो विछाइबो। अॼु अज़ीज़ क़रीब मुंहिंजे फिराक में रोंदा, सुभाणे तुंहिंजे फिराक में रोंदा। अॼु वलर खां मां टुटो पियो वञा, सुभाणे वलर खां तूं बि टुटंदे। इंसान आखिरत खे यादि कर, पंहिंजे ज़िंदगी जो कदम सोचे संभाले खा। क़बर सामीरे अमलनि सां पाण खे सिंगारे हल, त क़बर परे खां तुझे जनाज़े खे ॾिसी करे इस्तक़बाल करे। क़बर तोखे मरहबा करे, क़बर तुंहिंजो आदर भा करे। ऐं क़बर मरहबा आदर भा इस्तक़बाल उन जा कंदी जंहिंजा अमल सालिह। क़बर तो अमलनि जी जाइ, भले ऊंची ज़ात वारो हुजे, ऊंचे नाले वारो हुजे, आला उन जो ओहदो हुजे, पर क़बर में ऊंची ज़ात, ऊंचा नाला, आला ओहदा, आला डिग्रियूं ये कंहिं बि कम जो न आहे। क़बर इन्हनि शयुनि सां बदली कोन्हे। अज़ीज़ो, क़बर जो बदल आहे अमलनि सां। ये अमल सुरमात जो क़बर पे सुणी तवजह है बा। इन करे मां वहां के पैगाम जणायो। अगर भरी जमात में जो चन्ना साहबन में ऐलान कया वजे अजीजन में, इन सॼी जमात में अवां में जेको बेअकुल हुजेसि उथी बीहे, कोई न उथंदो।
अगर मां ऐलान करें अवां में जेको बेसमझ हुजे सो उथी बीहे कोई न उथंदो। अगर मां ऐलान कयां त अवां में जेको बेवकूफ़ हुजे सो उथी बीहे कोई न उथंदो। हर माण्हू पाण खे अकुलमंद ॾाहो सियाणो तो सॾाए, पर जेको मौत विसारे वेहे, क़ब्र आख़िरत विसारे वेहे, चन्ना साहबो इहो माण्हू पाण खे ॾाहो न समझे, इहो बेवकूफ़ इंसान, इहो अयाणू चइबो, इहो बेअकुल चइबो जेको मौत विसारे वेहे। अॼु ॿार जो जनाज़ो, अॼु वॾे जो जनाज़ो, अॼु मर्द जो जनाज़ो, अॼु औरत जो जनाज़ो, अॼु अमड़ जो जनाज़ो, अॼु बाबे जो जनाज़ो, अॼु भाउ जो जनाज़ो, अॼु भेण जो जनाज़ो। हर नंढो वॾो जहिड़े इंसान खे सबक़ ॾींदो पियो वञे। उन करे अल्लाह से क़ुरान मजीद जे अंदर 114 सूरतनि में 30 पारनि में 6666 आयतुनि में काफ़ी जायनि ते बार बार अवां असांखे मौत जो यादगीरो ॾिनो आहे त दुनिया जे माहौल खे ॾिसी मोगा न थियो, दुनिया जे माहौल खे ॾिसी मस्तीअ में ज़िंदगी न गुज़ारियो, दुनिया जे माहौल खे ॾिसी एॾा भी गाफ़िल न थियो अवां खां मौत विसरी वञे। बार बार अल्लाह सी कुरान मजीद में अवां असांखे मौत जो यादगीर ॾिनो आहे ऐं हथ खणी थियो त कुरान सचो आहे। अञा वॾे आवाज़ बुलंद आवाज़ सचो त कुरान सचो आहे। त अल्लाह सी कुरान मजीद में अवां असांखे मौत जे बारे में हीअं भी समझायो। कुरान में फरमातो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक्क तुकातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। जिनके कुरान वणे ॾाढे जो सुभान अल्लाह ॾोह तव्हांजो कोन्हे जो गर्मी ॾाढी आहे, पर रब में उमेद अथऊं त कुरान पढ़ो मन अल्लाह रहम जी नज़र करे। कल असांजे सकरनि में त ॾाढी बरसात हुई, घिटियूं बुॾी वई, अल्लाह शलप जे रहमत जा ककर वसाए। तवजो आहे बा ऐं कुरान जे जाते पढ़बो आहे जो अल्लाह जी रहमत वसंदी आहे। वॾी आवाज़ कुरान में फरमाई ईमान वारो डिजो अल्लाह का ऐं अल्लाह का ईअं डिजो जे मुंहिंजे डिजण जो हक़ आहे। न मरो मरो त मुस्लमान थी मरो, बेनमाज़ी थी न मरो, व्याजी थी न मरो, मामूली ॻाल्हियुनि ते रत जा रश्ता टोड़े न मरो, अभी गिला खोर थी न मरो, अभी ज़ानी ऐं शराबी थी न मरो, अभी चोर ऐं धाड़ेल डाकू थी न मरो, अभी मुशरिक ऐं बिदअत थी न मरो, अभी मोहिद थी मरो, मोमिन थी मरो, सालिय थी मरो, दीनदार थी मरो, निमाज़ी थी मरो। छो त अल्लाह साईं वटो मोमिन जो वॾो मान आहे, अल्लाह साईं वटि सालिया जो वॾो मान आहे। ओ अल्लाह वटि मुत्तकी जो वॾो मान आहे। मोमिन थी आ, मुत्तकी थी आ, साले बणजी आ, नमाज़ी बणजी आ, पोइ मोमिन जॾहिं निमाज़ी बणजींदे, साले बणजींदे, नेकोकार थी मरींदे, जॾहिं क़ब्र में लहंदे त अल्लाह तुंहिंजे लाइ क़ब्र जन्नत जे बागनि मां बाग करे छॾींदुसि। ॿई त खणी जो सुभान अल्लाह। तो रुगो मोमिन थी मरी। अॼु दुनिया में मोमिन खे मान नथो मिले, ॾाढ़ी ऐं पटके वारे खे मान नथो मिले, निमाज़ी ऐं सालिय खे इज़त नथी मिले,
पर साईं मुझे आडवा सीने सा साईं के लाई तो जवा त अल्लाह साईं वट मोमिन जी वडी इज्जत आ अल्लाह साईं वट सालिह जी वडी इज्जत आ अल्लाह साईं वट नमाज़ी जी वडी इज्जत आ ऐ खुदा जो कसम कब्र में नेकोकार जी दीनदार जी आबिद जी जाहिद जी अल्लाह ऐं उन जे रसूल जे फरमान बरदार जी के वडी इज्जत आ वडी आवाज ऐ अल्लाह जी कुरान मजीद में आवाए सके हिंग भी समझायो अमलन जे बारे में कुरान में फरमा दो अमन आसनु कौलम मिम्मन दआ इलल्लाहि व अमिल सालिहा सुभान अल्लाह जो हाली कोने हेजरी मुझे माइटन जो एड़ो हाल आ जड़ो मुद्दे जो तपो जे डाडे जो सुभान अल्लाह अन्या भी वडे आवाज कुरान बुधो के याद अमल सालिन जे बारे में अवाई सा के अल्लाह से भी समझायो कुरान में फरमा तो इल्लल्लज़ीना आमनू इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात सुभान अल्लाह जो इंजन पंजन मुझी तदीद ठोका वगड़ाइंदो वडे आवाज या जी अब्दुल लतीफ बरंग जी वियो माशाअल्लाह ये असांजा चन्ना साहब अज चन्नन साहबन के मां दुआ कणायो अज रंग जी विया हो चन्ना जो हेड़ो मिठो कुरान तो पढ़जे वडे आवाज असा वाइज कया कुरान पढ़ियोसी असांजी कुरान पढ़न दे स्टेज ते नांग चढ़ी आया फकीर जिन अल्लाह जो कुरान तो ॿुधनि तवजो आहे बा हेॾे मंजूराबाद में कुरान भी पढ़ा अछड़ो कबूतर रात जो 2:30 जो टाइम पछाड़ी ते वेठो कुरान ॿुधे वॾे आवाज सां जो तो मज़ो आहे कुरान में इज्जत आहे कुरान में बरकत आहे कुरान में रहमत आहे जो कुरान में के याद अल्लाह जी कुरान मजीद में आवाज आके हीअं भी समझायो कुरान में फरमा तो इन्नल्लाह युदखिलुल्लज़ीना आमनू वडे आवाज युदखिलुल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात आज का कुरान जदाड़ जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो तो गर्मी खत्म थी वडे आवाज बार बार अमल सालिह ऐ खुदा जो कुरान मजीद मुझे आडवा 24 सिपारो तो पढ़ा हामीम सजदा जी आयत तो पढ़ा जिन्हें सॼी जिंदगी सोना अमल कया जिन्हें सॼी जिंदगी अल्लाह उन जे रसूल जे फरमान बरदारी में गुजारी ज़बान ते कुरान गिला ग़ीबत का परे रात री अल्लाह 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 इल्लल्लाह 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 सॼी जिंदगी अल्लाह जे ज़िक्र में गुजारी अल्लाह जो कुरान तो जे 24 सिपारो तो पढ़ा हामीम सजदा जो आयतों तो पढ़ा जॾहिं हे मोमिन जिनकी सॼी जिंदगी जो अल्लाह जे दीन में गुजरी वई तवजो है अल्लाह जो कुरान तो जे बजर एड़ा मोमिन मरन था होरे घरवारी पई नजर करे अखिर मां पानी जन्नार वायो पीछे भजे सर्दन के सहेलन के मुझो घर वारो 15 ॾींहं थी विया बिस्तरे ते हल अन करीब मुखा जुदा थियण वारो होड़े न्याणियूं पयूं चवनि त बाबो सकरात जी हालत में अन करीब बाबो जान छॾे लॾे वञण वारो
होड़े अमर थी जे मुझो बच्चो वा अज अनकरी मुझो बच्चो मके छडण वारो वा होड़े बाबे जी नजर पई पए होड़े मिटन माइटन जी दोस्तन जी नजर पई पए हाल वीचारो चंदनी जो मेहमान पर अल्लाह जो कुरान तो चवे ओ जनेड़ा मोमिन मरन था कुरान तो चवे इन्नल्लज़ीनो कालू रब्बुनल्लाह अन्या वडे आवाज भाई भाई तकने जो सुभान अल्लाह जिनके कुरान वड़े कुरान फरमाते इन्नल्लज़ीना कालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून अन्य वडे आवाज जिनके कुरान ने बई तकड़े जो सुभान अल्लाह कुरान जे वजर एड़ा मोमिन मरन था हर को उन्हनि जे मरण जे इंतजार में आई त जो न जान वियो पर कुरान जे जे ए मोमिन मरन था जिन चयो त असांजो रब अल्लाह वा त वजह है इन ते जमी बीठा पछाड़ी थी वई दुख मिलन तकलीफूं ईज़ाब आयन सहदा रहा सब्र कंदा रहा जडे पछाड़ी मौत वारे बिस्तरे थी आया कुरान तो जे असा उन्हनि दी रहमत जा मलाइका मोकलींदा इज़राइल कोई तो अचे दुआ कर त चन्ना साहब तुंहिंजो ऐं मुंहिंजो मौत भी अहिड़ो थे बड़े आवाज तवज्जो है बा अल्लाह जो कुरान तो जे जरेड़ा मोमिन था मरन जी सजी हयात अल्लाह जे दीन जे खिदमत में गुजरी वई ओ जेड़ा मोमिन था मरन अल्लाह जो कुरान तो जे ततनज़्ज़ल अलैहिमुल मलाइकतु अल्लाह सुभान अल्लाह जो हाल वरी कोने बड़ी आवाज अल्लाह तखाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून कुरान जे फजर एड़ा मोमिन था मरन घर जा भाती न था ॾिसन पर पछाड़ी मोमिन पिया ॾिसन हीअं जो निहारिन सॼे तरफ़ मलाइका बीठा हे जो निहारिन पिया खबे तरफ़ मलाइका बीठा ओए फरिश्ता लही आया मलकल मौत कोई तो अचे ओए फरिश्ता अची था जन उन मोमिन खे अल्लाह तखाफू वला तहज़नू मोमिन खौफ न कर डिजो न वला तहज़नू ऐं गम भी न कर वअबशिरू बिल जन्नह मोमिनो तोखे खुशखबरी आ उनी जन्नत जी है जन्नत जो रब तो सब पान वायदो कयो दुआ कयो त अवं सॼो मौत भी अहिड़ो थे असांजे क़ौम जो आलिम हज़रत मौलाना सही हबीबुल्लाह चन्ना साहब रहमतुल्लाह अलैह चयो शिकारपुर वारो गुज़रो सॼी जिंदगी अल्लाह जे दीन में ख़त्म नबूवत जे कम में गुज़री वियसि अज भी साईं जी कब्र मदरसे में तवज्जो है सॼी जिंदगी अल्लाह जो कुरान मजीद मुझे याद हुआ अज भी साईं हबीबुल्लाह चन्ना रहमतुल्लाह अलैह शहीद जी कब्र ते पहंदे त कब्र मां तोखे खुशबू मिलंदी ॾाढी न चइजां सुभान अल्लाह अन्या भी वॾे आवाज़ सुभान अल्लाह चवंदो त जल्दी जिन छॾाईंदोमांव जे न तो फजर कंदोमांव सब जो सुभान
अज भी कबर खोलियो रैंड वारो बुजुर्ग हो रैंड वारो दरवेश हो हाजी अब्दुल वहाब रहमतुल्लाह अलैह जदी सजी हयाती गुजरी अल्लाह जे दीन जी खिदमत कंदे खुदा जो कसम हाजी अब्दुल वहाब रहमतुल्लाह अलैह जे कबर ते अज भी वनी नजर कंदे ओले कबर मां तो के खुशबू मिलंदी रायवंड तां ॿुधो आहे तबलीगी जमात वेंदी वन किथे लॻंदो आहे लाहौर जे पंजाब ॾे मां सम्झां सभु निंड में हा न इहो बुजुर्ग हाणे वीचारो वफ़ात करे वियो हाजी अब्दुल वहाब रहमतुल्लाह अच्छी ॾाढी थी वई वाइज़ो कंदो बयान कंदे कंदे निंड अची वियसि मरीज अचे मरीज सजागी में अचे लोगो एक से होता है गैरों से नहीं होता सजी जिंदगी अल्लाह और उनजे रसूल जी ज़ुबान ते ॻाल्हि पछाड़ी बुजुर्ग जो मौत थियो हे कुरान मजीद मुझे याद हुआ जनाज़ो कब्रस्तान ते खणी आया त हे कब्र मां खुशबू पई हले माण्हू जो अची पिया अची कब्र जी मिट्टी ते पहुता तो जाए जो कोने ए माण्हू अॻु ई पिया मोकिया ॻोल्ही न ख़बरनि जा पन छॾिया अथऊं न कब्र जी मिट्टी छॾी अथऊं हाणे वरी एॾा त पीर निकिरी विया हन जो अल्लाह रहम करे हाणे वरी हिकिड़ो अॻे निकितो घोड़ियल छा हाणे वरी निकितो आहे चाबी पीर सॼो वण चाबियुनि सां भरियो पियो तवजो आहे सॼो वण हीअं चाबियुनि सां भरियो पियो एॾियूं चाबियूं ही क़िस्मत जा ताला खोलींदो ही पाण ई ॿधो पियो आहे तवजो आहे तुंहिंजी क़िस्मतुनि जा ताला खोले त पोइ हिन खे तालो कीअं आयो आहे वरी जीअं साने वरी अल्लाह अकबर वरी ॿियो नओं पीर शलवार शाह शलवार शाह मर्द औरत उते वञनि लटा लाहियो वञी वण में टंगियो अचनि भला ॿुॾी मरनि माण्हू सॼो वण माइन जे कपिड़नि सां भरियो पियो आहे मर्द जे कपिड़नि सां भरियो पियो ही पुॼाईंदो ऐं तो राति जो हिकिड़ो मोमिन वरई ऐं तो ॾेसि ईअं बाहि तवजो आहे भला न ॿिलीअ जी क़बर छॾी अथऊं न कुते जी क़बर छॾी अथऊं न ॾाचीअ जी क़बर वरी भॼंदा पिया वञनि ॾाचीअ जी क़बर मां उते वियो आहियां गाजी शाह पहाड़ीअ में हुन बुज़ुर्ग जी क़बर आहे वॾी क़बर आहे ॾाचीअ जी 7 दफ़ा डुको 7 दफ़ा डुकण त छा थींदो कि बस जंहिंखे औलाद न थींदो 7 दफ़ा ताईं डुकंदा ॾाचीअ जहिड़ो पुटु ॼणींदो तवजो आहे बना हेड़ी क़ौम चरी फासी वयूं असां हिननि चरियुनि मां तवजो आहे बा हालांकि अल्लाह जी कुरान मजीद जे अंदर ऐसा के मुशरिक के बारे में हीअं भी समझायो कुरान में फरमातो मैं युशरिक बिल्लाह फक़द हर्रम अल्लाह अलैहिल जन्नह व मावाहुन नार व मा लिज़्ज़ालिमीन मिन अंसार कुरान में फरमाई तेने मुशरिकन दे रब जन्नत हराम करे छॾी तो जाए बा ये दुनिया में भी वैल में होंदा कब्र में भी वैल में होंदा मैदान मशर में भी वैल में होंदा हाजी अब्दुल वहाब बुजुर्ग सॼी जिंदगी अल्लाह उन जे रसूल जे हुक्मनि में गुज़री सॼी जिंदगी जमातूं कढी हज़ारे लखें किरोड़े इंसान राह हिदायत ते आया कन जा मुड़े पछाड़ी ओ दरवेश वफात पियो करे जनाज़ो खणी कब्रस्तान ते अॼा हे न्यारे मुड़े
त कब्र मां खुशबू पई ईंदी तवजो आहे बा होले मौलाना अब्दुल कादिर हिंदू रहमतुल्लाह अलैह मां साईं सादी 4-5 तकरीरूं गॾु कयूं मौलाना रिंद साहब जलाली जवान हो तौहीद परस्त वाइज़ में वेंदो हो त ॿियूं ॻाल्हियूं न रुगो क़ुरान पढ़ंदो मौलाना रिंद रहमतुल्लाह अलैह जी वाइज़ तकरीर सां तबलीग सां हज़ारे माण्हू राह हिदायत थी आया लाल जो हिरन यार मुड़ी ये लाल जो खान जो पुट हुजे जे कुरान जे वाइज़ में हेॾे होॾे चिरे बेहरमती करे त मौलाना लाई ठका चपर कराईंदो इहो न ॾिसंदो त केरु आहे हिकिड़े वॾे ऑफिसर जी फोन आई मौलाना वाइज़ पियो करे लही ठका चंपो कराई माण्हू जेसी वॾो ऑफिसर आहे जे क़ुरान खां मथे न आहे दिलीर आलिम हुयो पछाड़ी ऑफिसर उथी करे भागुर पातो जे मौलाना अॼु तो मूंखे ये चमाटणी क़ुरान ॿुधायो आहे पछाड़ी उन ऑफिसर ॾाढी छॾी 5 वक़्त जो नमाज़ी थी वियो ॾाढी जो सुभान अल्लाह साईं खे हूंदी छिन जी तकलीफ़ पछाड़ी ऑपरेशन कराई जॾहिं आख़िरी वक़्तु आयो हीअ रूम जे अंदर कमरे जे अंदर आहे अस्पताल में आहे डॉक्टर बार बार पुछा पिया कनि जमात फोन ते बि पुछा करे कि अचनि पिया जॾहिं वक़्तु वञण जो आयो डॉक्टर नियारे थो चए डॉक्टर पोइ हिते हटो मुंहिंजा यार पहुची विया ॾाढी जो सुभान अल्लाह ओ डॉक्टर पोइ हिते हटो मुंहिंजा यार पहुची विया डॉक्टर ने पोइ हिते नज़र कई केरु आयो आहे ओ पछाड़ीअ में मौलाना पंहिंजे बिस्तरे ते यही आयतूं पियो पढ़े ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका वॾे आवाज़ अल्लाह तखाफू वला तहज़नू वाबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून पछाड़ी ये आयतूं पे पढ़े कुरान पढ़ंदे पढ़ंदे 3 दफ़ा वॾे आवाज़ सां कलमो पढ़ी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कलमे पढ़ंदे जवान जहान छॾे वियो पछाड़ी मौलाना रिंद रहमतुल्लाह अलैह जी कब्र मां बि खुशबू थी हली हज़रत सैयद अहमद अली लाहौरी सॼी ज़िंदगी इन बुज़ुर्ग बेनमाज़ी थजो पानी न पीतो पछाड़ी हज़रत अहमद अली लाहौरी जी कब्र मां खुशबू हली जो अंग्रेज आया कब्र जी मिट्टी खणी सूंघे अंग्रेजन पे फतवा ॾिनी त हीअ दुनिया जी खुशबू वञे हज़रत सैयद अताउल्लाह शाह बुखारी हज़रत कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह हज़रत मुफ्ती महमूद मौलाना फजल रहमान जो वालिद साहब रहमतुल्लाह अलैह सॼी ज़िंदगी ख़त्म न बोझे इन वॾे कम लाइ जा खोड़ कंदो रहियो अल्लाह जी पछाड़ी मौलाना के फतेह नसीब कई इन्हनि दरवेशनि बुजुर्गनि हज़रत सैयद हमादुल्लाह अलैह जी से अब्दुल करीम कुरैशी हज़रत से बेर वारो बुजुर्ग हज़रत सैयद ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ भरजोटी वारो बुजुर्ग खुदा जो कसम साईं गुलाम मुस्तफा कासमी साईं अब्दुल गफूर कासमी रहमतुल्लाह अलैह पछाड़ी न बुजुर्गन सॼी हयाती सॼी जिंदगी अल्लाह जे दीन में गुजारिश मज़ो अथव दीनदारी वारी जिंदगी छॾियो गिला छॾियो ग़ीबत छॾियो गारियूं छॾियो रंजरो सामा नंढा वॾा सभु दीनदार बणी वञो दीनदार जी दुनिया में भी इज्जत कब्र में भी आखिरत में भी अल्लाह वटि बि इज्जत उन जी रसूल वटि बि इज्जत